अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां फिल्म सरमद जी शूट ते आहियूं। मूंसां गॾु असांजो डायरेक्टर भाउ कादर गुलाम कादर डॉक्टर गुलाम कादर शर साहब जन भी मौजूदु आहिनि ऐं असां सां गॾु नौजवान असांजो हीरो बाबा अॻिते अचो न ऐं शाहरुख ख़ान असां डुप्लीकेट असां मुतारफ़ करायो आहे, जंहिंजो नालो बि हीरो आहे ऐं हीरो असां सां गॾु आहे। हीरा ॾियार वाला कमु कंदे असांजी टीम सां तोखे कीअं लॻो? सर ॾाढो जाम सुठो पियो लॻे। अॼु फस्ट टाइम जेका टेलीफिल्म सरमद उनजो शूटिंग हली रही आहे, उनमें साईं पंहिंजो डायरेक्टर गुलाम कादर साहब ऐं कैमरामैन मुमताज़ खसकली साहब आहिनि ऐं अॼु हिननि सां गॾु कमु कंदे तमामु बहितरीनु आहिनि, सुठो लॻी ऐं रहियो। असां सां गॾु असांजी जेका हीरोइन आहे उहा दुआ वधीक तव्हां व्यू वठी सघो था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। अॼु असां सिंधड़ी में मौजूदु आहियूं। सरमद जी शूटिंग हली रही आहे। सर मुमताज़ गुलाम कादिर शर आहिनि। जी हा, असां ॾाढो ख़ुशी बि थिए ऐं ॾाढो मज़ो पियो अचे। इंशाअल्लाह त हीअ फिल्म बि इंशाअल्लाह वधि में वधि मिलियन में वेंदी। असांखे सपोर्ट कंदा कयो। ज़्यादातर असां सिंधी फिल्मूं ठाहियूं, ज़्यादातर सिंधी फिल्मूं ॾिसंदा कयो। सिंधी फिल्मुनि में कॉन्फिडेंस बि आहे ऐं सिंधी ज़्यादातर सिंधी ॾिसंदा कनि, लिहाज़ जा सिंधी लिहाज़ जे तरीक़े सां फिल्मूं आहिनि। असां अली रज़ा असांजो बहितरीनु आर्टिस्ट बि मौजूदु आहे। जी जी शाहरुख जी जी त तव्हां ॿियूं सभई सिंधी फिल्मूं ॾिसंदा हूंदा, उन्हनि में मुख़्तलिफ़ टॉपिक ते ॻाल्हियूं हूंदियूं, पर हींअर जेका पंहिंजे मुआशरे में या पंहिंजी ज़ाती जेका ज़िंदगियूं आहिनि या इन हलंदड़ वक़्त दौरान जेके बि एक्टिविटियूं थी रहियूं आहिनि, उहे सभु हिन तव्हां सिंधी फिल्म सरमद में तव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदियूं। ऐं कोशिशि कजो त वधि खां वधि इन वीडियो खे लाइक कजो, फॉलो कजो, त जीअं मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि जेके असांजा दोस्त ॾिसंदड़ आहिनि वॾी वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। ऐं असांजे दोस्त आहिनि शाहरुख ख़ान, असां हिनखे शाहरुख कयो आहे। इंशाअल्लाह सुठो कामयाबु ईंदो ऐं सुठी परफॉर्म थो करे ऐं हिनखे फ़न सां मुहबत आहे। डॉक्टर गुलाम कादिर शर साहब असां सां वेठो आहे। जी डॉक्टर साहब। जी उस्ताद मुमताज़, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पब्लिक जे साम्हूं ॾेखारियो था पिया। सरमद फिल्म जे हवाले सां मां कोशिशि कंदुसि त जेको तव्हां सब्जेक्ट लिखियो आहे इहो तमामु बहितरीनु। 15 खां 16 फिल्मूं मूं ठाहियूं आहिनि, पर मूंखे जेका हिन में महिनत ऐं जेका हिन में जेका तव्हां रंग लातो आहे उहो शायदि ई सभिनी फिल्मुनि खां मुनफ़रद हुजे। असां में कुझु न आहे, इहे सभु तव्हांजी महिनतूं आहिनि, तव्हांजी मुहबत आहे। ऐं असांजी इहा कोशिशि हूंदी त असां सिंधी ॿोली खे उजागर कयूं, असां पंहिंजे सिंधियुनि जे लाइ कमु कयूं, छो त असां सिंध वासी आहियूं ऐं असां पंहिंजे वतन जे लाइ कमु कयूं। चाहे पोइ असांजी सिंधी ॿोली खे केरु ॿुधे या न ॿुधे, पर असांजो इहो कमु आहे त असां हुनखे हाईलाइट कंदासीं। हिकिड़ो असां वटि दोस्त आयो, आर्टिस्ट आयो, जेको डॉक्टर साहब जी जी तव्हां ॿुधायो त असीं हुनखे ख़ुशि रखियसि। न्यू हुयो, उन चयो त बाबा मां वरी सिंधी फिल्म में कमु कयां ऐं सिंधी फिल्म में ई केरु थो ॾिसे। बाबा जॾहिं तूं सिंधी फिल्म में कमु नथो करे सघे त पोइ सिंध में रहो छो था, सिंध में नौकरियूं कयो था, सिंध में खाओ था, त पोइ सिंध बि छॾे वञो। सो दोस्तो, असांजी पंहिंजी धरती आहे, ॿोली आहे, पोइ जहिड़ो बि आहे हाल असांजो, हाल पिरियान हाल चवंदा आहिनि, त पंहिंजी धरती ऐं वतन जे लाइ असां कमु कंदासीं, पंहिंजे मुल्क जे लाइ पाकिस्तान लाइ कमु कंदासीं। अक्सर असां चवंदा आहिनि यार पाकिस्तान बाबा असांजो प्यारो मुल्क आहे, असांजी धरती सिंध आहे, असांखे मुहबत आहे, पाकिस्तान सां मुहबत आहे, सिंध धरती सां मुहबत आहे ऐं पंहिंजी ॿोली मिठड़ी सिंध सां मुहबत, ॿोली सां मुहबत आहे। सो असां इहे कंदा रहंदासीं। बाक़ी केर बि भली असां सां कमु करे न करे, सिंधी ॿोली ज़िंदाबाद, सभु दुनिया जूं सभु ॿोलियूं ज़िंदाबाद, पर असांजी क़ौमी ऐं मादरी ॿोली ज़िंदाबाद।